समाजी तंज़ीम सिंध क़म्यूण्टी फाउंडेशन परान इंसानी हक़नि जी तंज़ीम HRCP जे सहकार सां कराची जे मक़ामी होटल में ज़रई मज़दूर औरतुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ जोड़ियल क़ानून में ख़ामियुनि ऐं मसइलनि बाबति डायलाग प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। तक़रीब में ख़िताब कंदे लेबर खाते जे सेक्रेटरी रशीद सोलंकी चयो त वुमेन एग्रीकल्चर वर्कर्स एक्ट क़ानून ज़रई मज़दूर औरतुनि खे हक़ ॾियारण जे लाइ अहम क़दम आहे। सिंध हुकूमत अरिड़हीं तरमीम खां पोइ मज़दूरनि जे लाइ क़ानून ऐं पॉलिसियुनि में वॾी अॻभराई कई आहे। असां ॿियनि सूबनि खां लीड करे रहिया आहियूं लेबर लॉस में, पॉलिसीज़ में, रूल्स में। उहे कानून बि ठाहिया आहिनि जेके न सिर्फ़ु पाकिस्तान जे कंहिं सूबे में आहिनि, न साउथ एशिया जे कंहिं मुल्क में आहिनि, पर शायदि दुनिया में को हिकु ॿ अहिड़ो मुल्क हूंदो जिते उहे कानून मौजूदु आहिनि जेके असां तव्हांजे हक़नि जे लाइ ठाहिया आहिनि। हिकिड़ो त हीउ कानून आहे तव्हांजो वुमेन एग्रीकल्चर वर्कर्स एक्ट ऐं ॿियो सिंध होम बेस्ड वर्कर्स एक्ट। इहे उहे कानून आहिनि जिन जे लाइ असांजा ॿिया सूबा असांखे फॉलो करे रहिया आहिनि ऐं असांजे फुटपाथ ते हली रहिया आहिनि, असांखां सरकार मदद घुरी रहिया आहिनि। इन मौक़े ते अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे इंसानी हक़नि जे अॻवान असद भट्ट, मज़दूर अॻवान ऐं नेशनल पार्टी सिंध जे सदर कामरेड ताज मरी, मेनाज रहमान, सिंध कम्यूनिटी फाउंडेशन जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर जावेद सोज़ालाई ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त मज़दूरनि सां ज़ुल्म कंदड़नि सां त असांखे विढ़णो पवंदो, पर उन सां गॾु उन्हनि मज़दूरनि खे बि सम्झाइणो पवंदो। माण्हुनि जे ज़हन में ख़ौफ़ वेठल आहे, पंहिंजे हक़ जी ॻाल्हि नथा कनि, पर पंहिंजे हक़ खे छॾे ॾियणु ज़ुल्म करण खां वॾो ॾोह आहे। औरतुनि जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ करणु तमामु वॾी ज़िम्मेवारी आहे। औरत जी इज़त करण खां सवाइ मुआशरे में बहितर तब्दीली नथी आणे सघिजे। लॉज तो बनते हैं, लॉज बहुत सारे हैं, लेकिन उन पे इम्प्लीमेंटेशन नहीं होता। तो सेक्रेटरी लेबर भी आए थे, उनके सामने भी यही बात हुई, उन्होंने भी इस चीज़ को महसूस किया कि बात किसी हद तक हमारी जायज़ है और इस पे लॉज अगर बनता है तो उसके साथ साथ उसकी हायरार्की बननी चाहिए कि किस तरीके से इम्प्लीमेंटेशन होगा, कौन लोग जो इम्प्लीमेंट करवाएंगे। इन सारी चीज़ों को जब तक नहीं देखा जाएगा और इस पर नहीं होगा तो उसको बनाने का कोई फ़ायदा नहीं। टेनेंसी एक्ट ते असां लॉन्ग मार्च कयो हैदराबाद खां कराची ताईं अची हिते असेंबली में पंहिंजो जेको आहे उहे तरमीमूं पेश कयूं। तरमीमूं हारियुनि जे हक़ में थियण बजाए उल्टो ज़मींदारनि जे हक़ में तरमीमूं थियूं। त जेसिताईं माण्हू जेको आहे पाण जेको आहे सो मुनज़िम नथो थिए तेसिताईं नथो थिए। पॉज़िटिव ॻाल्हि इहा आहे त कानून साज़ी थी आहे, उन जो हिकिड़ो फ़ाइदो ज़रूरु थी सघे थो त अॼु न सुभाणे जॾहिं पाण मुनज़िम थींदासीं त उहो हक़ वठी सघंदासीं। अच्छी बात हुई है कि जो ज़राअत पेशा औरतें हैं उनके लिए कानून बना है, लेकिन क्योंकि हमारे यहाँ कानून आमतौर पे जल्दी में उनमें बहुत सी बातें रह जाती हैं या बहुत सी ऐसी बातें डाल दी जाती हैं जो पहले से मौजूद होती हैं। तो मकसद यही था आज की मीटिंग का कि उस कानून का हम जायज़ा लें और दूसरे अपनी हारी बहनों से मिलें और उनके मसाइल सुनें। और बहुत खुशी हुई कि इतनी दूर दराज से हारी औरतों को ये लेके आए कराची, वरना हमें ज़्यादा मौका नहीं मिलता इनसे बराह रास्त मिलने का। सिंध के अंदर 2020 में लेबर डिपार्टमेंट और सिंध गवर्नमेंट की तरफ से एक कानून ज़रई मज़दूर औरतों के हवाले से बनाया गया और उसको नाफिज़ुल अमल भी किया गया है। लेकिन हम यहाँ पे इकट्ठे हुए कि एक साल गुजरने के बावजूद भी ये कानून की कोई पेशरफ्त नहीं हो सकी है, जिसमें ये था कि उनकी रजिस्ट्रेशन होगी, उनको सोशल सिक्योरिटी हेल्थ कार्ड के प्रोसेस को शामिल किया जाएगा। लेकिन अभी तक हम देख रहे हैं कि लेबर डिपार्टमेंट की तरफ से इस तरह की कोई पेशरफ्त नहीं हुई। तो आज सेक्रेटरी लेबर भी इस प्रोग्राम में शामिल थे और उन्होंने ये बात मानी कि इसको इम्प्लीमेंट करने में थोड़ी देर हो गई है, लेकिन हम वेरी मच कमिटेड हैं कि इसको जल्द अज जल्द उसकी रजिस्ट्रेशन का प्रोसेस शुरू करें। डायलाग प्रोग्राम में फुटियूं चूंडींदड़ औरतुनि जे हवाले सां हिकु टेबलो पिणु पेश कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk